इस्लामाबाद हाई कोर्ट शेख रशीद अहमद के खिलाफ केस ख़त्म करण की दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ करे वरितो। इस्लामाबाद हाई कोर्ट में शेख रशीद के खिलाफ एक ही इल्ज़ाम ते सिंध, इस्लामाबाद ऐं ॿियनि शहरनि में दाख़िल केसनि के खिलाफ केस की ॿुधणी थी, जंहिंमें पुलिस रिपोर्ट अदालत में जमा कराए छॾी आहे। स्टेट काउंसिल मोचको थाने में दाख़िल कयल FIR पढ़ी ॿुधाई जस्टिस तारिक महमूद जहांगीरी पुछाणो कयो त उहे बिलो रानी वारा लफ़्ज़ FIR में किथे लिखियल आहिनि। उन में मुदई केरु आहे? FIR में बिलो रानी ऐं ॿिया लफ़्ज़ त आहिनि ई कोन, बस इहो ई लिखियल आहे त बिलावल भुट्टो जे ख़िलाफ़ कुथा ऐं ग़लति लफ़्ज़ लॻाया विया, जेके लफ़्ज़ रिपोर्ट में ॿुधाया विया आहिनि त FIR में उहे कोन आहिनि। IG सिंध ऐं प्रोसिक्यूटर जनरल सिंध किथां उहे लफ़्ज़ वरिता। जांच ऑफिसर ॿुधाए त बिलो रानी वारा लफ़्ज़ किथे आहिनि, साबित करे त गैर अख़लाक़ी छा आहे। FIR में 161 ॿुधायो आहे त वाक़ियो इस्लामाबाद में थियो आहे। बयान हिते ॾिनो। केस कराची में वियो। बेनज़ीर भुट्टो रावलपिंडी में शहीद थी। कराची में केस दाख़िल थींदो छा? मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।